शिकारपुर ज़िले अंदर बदमनी तेज़ ज़ाब्तो न अची सघियो। ख़ानपुर गढ़ी यासीन शिकारपुर जे इलाइक़नि में धार वाक़िअनि में हिकु ॼणो क़त्लु। वापारी जे घर मां 16 लख रुपयनि जी चोरी। ख़ानपुर मां ट्यूबवेल ते सुतल बहारी अगवा। तफ़सील मूजिब शिकारपुर जे संचराणी मोहल्ला में चोरनि घरनि में घिड़ी माल चोरी करण जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते डंडा हणी भाॻे खे क़त्लु करे छॾियो। ॿिए पासे ख़ानपुर थाणे जे हद रहीमाबाद वारे इलाइक़े मां धाड़ियल ट्यूबवेल ते सुतल अज़ीम जाफ़री ऐं हकीम ब्रोही खे अगवा करे विया आहिनि। अगवा थियल जे मछरियल वारसनि पारां कंदकोट शिकारपुर इंडस हाईवे बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबि सवे गाॾियुनि जूं कतारूं बीहजी वयूं। मुसाफ़िर सख़्त गर्मी सबबि परेशान थी विया, जॾहिं त फैज़ू बंगलो वारे इलाइक़े में नामालूम चोर वापारी सईद अहमद पहोर जे घर मां 16 लख जी मालियत जी चोरी करे विया आहिनि। हिन वॾी बदमनी ते तक जे चूंडल नुमाइंदनि पारां को बि नोटिस न वरितो वियो आहे। सुञाण धुरनि पारां बदमनी जे भड़कियल बाहि ते ॻणती ज़ाहिर कई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची